सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपोर्ट शंकर लाल ब्यूरो चीफ कोटकी कैमरामैन वाहिद बख्श मंगरियो मीरापुर माथेलो वेझो जरवार थाने जी हद मां हयात पिताफी चौकी इंचार्ज अब्दुल अज़ीज़ मल्हण गश्त दौरान मसूबा हजी पुल वट ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो करे फुर थियल 2 मोटरसाइकिल बरामद करे वरिता जॾहिं त ॾोहारी मोटरसाइकिलूं छॾे फरार थियण में कामयाब थी विया। तफ़सील मूजिब मीरापुर माथेलो वेझो जरवार थाने जी हद मां हयात पिताफी चौकी इंचार्ज अब्दुल अज़ीज़ मल्हण गश्त करे रहियो हो। अचानक ॾोहारियुनि ऐं पुलिस विच में मुक़ाबिलो थी पियो जॾहिं त मुक़ाबले दौरान ॾोहारियुनि बि फुर थियल मोटरसाइकिल छॾे फरार थी विया ऐं फ़ौरन इतला ॾियण ते SHO जरवार पहुची बरामद थियल 2 मोटरसाइकिलूं पुलिस मोबाइल में खणाए जरवार थाणे ॾांहुं रवानो करे छॾिया। SHO जरवार वधीक पुलिस नफ़री घराए फ़ौरन जी ॻोल्हा जारी करे रहियो आहे जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं का बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कोटकी।